ज़रदारी अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब थियल जानी नुक़सान ते दुख जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख पहुतो आहे। हुन चयो त पाकिस्तानी अवाम ॾुखिये वक़्त में अफ़गान भाइरनि सां गॾु आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त आलमी बिरादरी ॾुखिये वक़्त में अफ़गानिस्तान जी मदद करे। आगाह कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब थियल जानी नुक़सान ते गहरे दुख जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख थियो आहे। हुन चयो त पाकिस्तानी अवाम ॾुखिये वक़्त में अफ़गान भाइरनि सां गॾु आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त आलमी बिरादरी ॾुखिये वक़्त में अफ़गानिस्तान जी मदद करे। आगाह कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब थियल जानी नुक़सान ते दुख जो इज़हार कयो आहे।